सिलेबस में कंप्यूटर मौजूदु न आहे, पहिरीं ॻाल्हि इहा। उन खां पोइ 9th क्लास में सिलेबस में 9th में कंप्यूटर साइंस जो सब्जेक्ट आहे। तव्हांखे पहिरियों चैप्टर उनजो पढ़ाए रहिया आहिनि साईं ज़ुल्फ़कार साईं ज़फ़र रिंद ऐं उन खां गॾु साईं नईं, जंहिंमें पहिरियों चैप्टर आहे फंडामेंटल ऑफ कंप्यूटर, यानी कि बुनियादी हिसा कंप्यूटर जा। ऐं उन बुनियादी हिसा कहिड़ा आहिनि ऐं किथां कंप्यूटर आयो। जीअं तव्हांखे ख़बर हूंदी त साईं तव्हांखे हिकु टॉपिक पढ़ायो हो लास्ट टाइम, जनरेशन। जनरेशन दरअसल तव्हांखे ख़बर आहे त लफ़्ज़ी माना आहे नस्ल, उहा किथां आई, कहिड़े हिसाब सां आई, इहो साईं जो सब्जेक्ट आहे। ऐं अॼु जेको असां हीउ जेको तव्हां साम्हूं लिखियो पियो आहे फंडामेंटल्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम, त असां अॼु पढ़ंदासीं फंडामेंटल ऑफ ऑपरेटिंग सिस्टम, यानी कि 9th क्लास जो चैप्टर 2। 9th क्लास जो चैप्टर 2 ऐं चैप्टर 2 में जेको तव्हां साम्हूं लिखियो पियो आहे फंडामेंटल्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम, त पहिरीं ॻाल्हि असांखे इहा सोचणु घुरिजे त ऑपरेटिंग सिस्टम आहे छा। तव्हांखे ज़हन में इहा शइ हुजणु घुरिजे त ऑपरेटिंग सिस्टम आहे छा। हिकु अहिड़ो सिस्टम जेको तव्हांजे हार्डवेयर खे एक्टिव करे, तव्हांजे हार्डवेयर खे एक्टिव करे। हा, नंढिड़ो हिकिड़ो मिसाल था तव्हांखे ॾियूं त तव्हांखे ख़बर हूंदी तव्हां सभु सेलफोन यूज़ कंदा आहियो, सेलफोन सभिनि वटि आहे, यूज़ कंदा आहियो। उन सेलफोन खे जो हिकिड़ो सेलफोन आहे उहो हिकिड़ो हार्डवेयर आहे, ऐं उन में जेको अंदरि प्रोग्राम आहे, जेकी शइ हले पई अंदरि, उहो आहे ऑपरेटिंग सिस्टम। उहो छा आहे? उहो आहे ऑपरेटिंग सिस्टम। हाणे असां वटि ऑपरेटिंग सिस्टम मोर देन आहिनि, यानी कि हर कंपनी पंहिंजे हिसाब सां पंहिंजूं शयूं ठाहियूं आहिनि। अहिड़े हवाले सां बुनियादी शुरू में असां जेकॾहिं असां सवली सिंधी में अञा डेफिनेशन कयूं ऑपरेटिंग सिस्टम जी, ऑपरेटिंग सिस्टम उहो सिस्टम आहे जेको हार्डवेयर ऐं यूज़र जे विच में पाण में राब्तो थो कराए। हार्डवेयर ऐं यूज़र जे विच में पाण में राब्तो थो कराए। यानी हिकिड़ो तव्हां वटि कंप्यूटर आहे, कंप्यूटर हिकु डिमी आहे, डिवाइस आहे, ठीकु आहे। तव्हांजे साम्हूं हिकु टीवी पियल आहे, तव्हां वटि कीबोर्ड बि आहे, माउस बि आहे, सभु शयूं तव्हां वटि मौजूदु आहिनि, पर तव्हां छा आहियो हुते? तव्हांजो किरदारु छा आहे? तव्हां आहियो यूज़र, ठीकु आहे। हाणे तव्हां यूज़र आहियो, अॻु जो कंप्यूटर पियल आहे साम्हूं तव्हांजे, उहो छा आहे? उहो आहे हार्डवेयर, ठीकु आहे। हाणे तव्हां ॿिन्ही जे विच में जेको आहे शइ जे तव्हांखे ऐं कंप्यूटर खे पाण में ॻंढे थो, छाखे? तव्हांखे ऐं कंप्यूटर खे पाण में जेको ॻंढे पियो, उहो छा आहे? ऑपरेटिंग सिस्टम, ठीकु आहे। हाणे ऑपरेटिंग सिस्टम जेकॾहिं उहो आहे त हाणे असां अचूं था त इहा शइ ख़बर पइजी वई त ऑपरेटिंग सिस्टम आहे छा, ठीकु आहे, उन जो कमु छा आहे। हाणे ऑपरेटिंग सिस्टम जेको असां वटि आहे त शुरू में जॾहिं ऑपरेटिंग सिस्टम हुआ, असां हींअर एतिरो अॻिते वधी विया आहियूं, असां जनरेशन में वधी विया आहियूं, ऐं हींअर मौजूदा जेकी हले पई 5th जनरेशन हले पई। छो मार्केट में तव्हां वेंदा त मार्केट में तव्हांखे उहे साॻा कंप्यूटर 7th जनरेशन जा मिलंदा, 9th जनरेशन जा मिलंदा, पर असांखे इहा शइ सम्झ न पई अचे त असां 9th जनरेशन जी शइ मार्केट में अवेलेबल आहे, पर असां तब्दीली असां वटि छो कोन आई? जॾहिं त 1st में तब्दीली आई आहे, 2nd में तब्दीली आई आहे, 4th में तब्दीली आई आहे, 5th में तब्दीली आई, ऐं 5th में असां हलूं पिया, 5th में असां हली रहिया आहियूं। छो तब्दीली कोन आई आहे? छो त माइक्रो प्रोसेसर खे कंहिं बि अञा ताईं रिप्लेस नाहे कयो, माइक्रो प्रोसेसर खे कंहिं बि असां अञा ताईं रिप्लेस न कयो आहे। जेकॾहिं माइक्रो प्रोसेसर जे वक़्तु रिप्लेस थियो, तव्हां सम्झी वञिजो त तव्हां उन वक़्तु न्यू जनरेशन में वरी इन थिया हो, यानी कि तव्हां 6th जनरेशन में इन थींदव। हाणे ऑपरेटिंग सिस्टम तव्हां साम्हूं हिकु लफ़्ज़ लिखियो पियो आहे MS DOS।
MS MS छा आहे? अक्सर तव्हां लफ़्ज़ ॿुधो हूंदो MS छा आहे? MS माइक्रोसॉफ्ट आहे, पर माइक्रोसॉफ्ट छा आहे? कंपनी आहे जेको सॉफ्टवेयर डेवलप कंदी आहे, यानी कि सॉफ्टवेयर क्रिएट कंदी आहे, सॉफ्टवेयर ठाहींदी आहे। उन हवाले सां असां जेकी बि शइ वठंदा आहियूं, हिकु सॉफ्टवेयर कुझु अहिड़ा हूंदा आहिनि, ॾिसो असां वटि 3 शयूं आहिनि, यूज़र, ठीकु आहे, ऑपरेटिंग सिस्टम, उन खां पोइ हिकु सिस्टम अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिस्टम खे हलाइनि, हिकु सिस्टम अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हांजी यूज़र जी नीड आहिनि। हाणे तव्हां वटि आहे विंडोज़ आहे, विंडोज़ कंहिंजी नीड आहे? विंडोज़ नीड कंहिंजी आहे? तव्हांजी नीड आहे? तव्हांजी नीड न आहे। तव्हांजी नीड जेकी आहे उहा एप्लीकेशन सॉफ्टवेयर आहे, यानी कि तव्हांजी जेकी नीड आहे उहा एप्लीकेशन सॉफ्टवेयर आहे। ही नीड छाजी आहे? ही नीड आहे तव्हांजे हार्डवेयर जी, जेको तव्हां यूज़ कयो था। हाणे तव्हां वटि हिन वक़्तु तव्हां वटि मौजूदु जेके बि सेलफोन आहिनि, जंहिं क्लास में असां सेलफोन कढूं था, त तव्हां वटि मुख़्तलिफ़ सेलफोन निकिरंदा। कंहिं वटि एप्पल जो सेलफोन हूंदो, कंहिं वटि ब्लैकबेरी जो सेलफोन हूंदो, कंहिं वटि एंड्रॉइड जो सेलफोन हूंदो। हीअ एंड्रॉइड, ब्लैकबेरी, ठीकु आहे, या एप्पल, इहे आहिनि छा? एप्पल जो जेको ऑपरेटिंग सिस्टम हूंदो आहे उन जो नालो छा हूंदो आहे? उन नालो छा हूंदो आहे? एंड्रॉइड तव्हां ॿुधो आहे, एंड्रॉइड तव्हां ॿुधो आहे, हर कोई यूज़ करे थो, ठीकु आहे। एंड्रॉइड छा आहे? एंड्रॉइड आहे छा? एंड्रॉइड आहे ऑपरेटिंग सिस्टम आहे, तव्हांजे सेलफोन जो ऑपरेटिंग सिस्टम। तव्हां जेको बि सेलफोन ख़रीद कंदा आहियो, जेको बि तव्हां सेलफोन ख़रीद कंदा आहियो, छा जीअं तव्हां हुनखे वठंदा आहियो जो हुन में जेके तव्हांजे ज़रूरत वारियूं जेके एप्लीकेशन हूंदियूं अवेलेबल हूंदियूं? नो, अवेलेबल न आहिनि हूंदियूं। तव्हां पंहिंजे यूज़ वारियूं जेके एप्लीकेशनूं तव्हां इंस्टॉल कंदा आहियो, पर जेको तव्हां सेलफोन वठंदा आहियो न, उन में जेको सॉफ्टवेयर हूंदो आहे न, जेको सेलफोन जे हार्डवेयर खे एक्टिव करे वेठो हूंदो आहे, जीअं तव्हां ऑन कंदा आहियो, जेकर सैमसंग आहे त सैमसंग खुलंदो पहिरियां, ठीकु आहे। जेकर तव्हां ब्लैकबेरी आहे त ब्लैकबेरी खुलंदो, तव्हां वटि ओप्पो आहे त पहिरियां ओप्पो खुलंदो। पर इहे ओप्पो, ब्लैकबेरी, इहे कंपनी जा हिकु नाला आहिनि, पर इन्हनि कंपनी जो हिकिड़ो मुआहिदो थियलु हूंदो आहे सॉफ्टवेयर कंपनी सां, जेके तव्हांजे सिस्टम सॉफ्टवेयर खे एक्टिव कंदा आहिनि। हाँ, डास आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम, डास आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम। हीअ छा आहे? विंडोज़ 98। असां पोइ ते हलिया विया आहियूं, असां पोइ ते हलिया विया आहियूं, अञा वापसि ईंदासीं जेके मौजूदा वक़्त ते। पोइ ते हीअ छा आहे? विंडोज़ DOS, डिस्क ऑपरेटिंग सिस्टम, विंडोज़ 98। इहे अहिड़ा हिकु ऑपरेटिंग सिस्टम आहे जेके सिंगल यूज़र हुआ, मल्टी यूज़र न हुआ। छा हुआ? सिंगल यूज़र हुआ, मल्टी यूज़र न हुआ। ऐं जॾहिं डिस्क ऑपरेटिंग सिस्टम हूंदो त सिंगल यूज़र छा कंदो? उन जे साम्हूं हिकु ब्लैक स्क्रीन हूंदी, ब्लैक स्क्रीन हूंदी, उन ते वाइट अखर हूंदा, यानी कि हिकिड़ो माण्हू उन शइ खे का कमांड ॾींदो हो, का शइ लिखत में ॾींदो हो। ॾिसो, तंहिं वक़्त में लिखत जो कमु हो। हाणे छा आहे? तव्हां क्लिक जो कमु आहे। वन टाइम तव्हां क्लिक कयो था, शइ ओपन थी थिए, तव्हां हुन में लुत्फ़ था थियो, तव्हां पंहिंजो वर्क था कयो। अॻु में छा हूंदो? डिस्क ऑपरेटिंग सिस्टम में तव्हांखे जेकी शइ लिखणी हूंदी, जेकी डेटा हूंदी, तव्हां हुनखे ॾींदव, यानी कि उनखे असां छा चवंदासीं? उनखे चवंदासीं कमांड प्रॉम्प्ट। छा चवंदा आहियूं? कमांड कमांड प्रॉम्प्ट न, हिकिड़ी अहिड़ी डेटा जेके असां हुनखे का शइ ॾियूं, सिंगल लाइन का शइ ॾियूं, उहो उन ते इंस्ट्रक्शन वठे। वरी अञा जे पोइ ते था वञूं, इहा ख़बर पवे थी हीअ ऑपरेटिंग सिस्टम आहे, असांजे कंप्यूटर खे हलाए थो। पर असांखे, तव्हांखे, मां सभिनि खे नॉलेज त हूंदी, मां सम्झां थो त असांजे कंप्यूटर जी ॿोली कहिड़ी आहे? बाइनरी। कहिड़ी ॿोली आहे? बाइनरी। सिंधी ॿोली में तव्हांखे ख़बर आहे 52 अल्फ़ाबेट आहिनि, अहिड़े हवाले सां इंग्लिश में 26 आहिनि। बाइनरी में घणा आहिनि? घणा?
ॿ कहिड़ा 0 1। हाणे जेकॾहिं 0 1 आहिनि, जेकॾहिं 0 1 आहिनि, 0 and 1, तव्हां हिकु शइ ज़हन में रखे छॾियो, असां वटि जेकी बि इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रॉनिक्स जेकी बि शइ आहे, उहो छा आहे, ऑन एंड ऑफ ते डिपेंड करे थी। जेकी बि शइ आहे, मोबाइल खोलियो ऑन कंदव, ठीकु आहे, वरी ऑफ कंदव, कंप्यूटर खोलियो ऑन कंदव, वरी ऑफ कंदव, स्विच ऑन स्विच ऑफ, बल्ब खोलियो बल्ब बंदि कयो, पखो खोलियो पखो बंदि कयो। यानी कि असांजो जेको 0 जेको कमु करे पियो उहो ऑफ जो पियो करे, ऐं तव्हांजो 1 जेको कमु करे पियो उहो तव्हांजो ऑन जो पियो करे। यानी कि इहे असांजी जेकी लैंग्वेज आहे इहा असांजे ऑन ऑफ ते कमु करे पई। हाणे ॻाल्हि उन खां पोइ आहे डास। हाणे जॾहिं असां डास खां पोइ निकितासीं विंडोज़ ॾे वियासीं, विंडोज़ 98 में वियासीं। विंडोज़ 98 में छा आयो, उहो थोरो तब्दील थियो। यानी कि असां ब्लैक स्क्रीन मां निकितासीं त अॻियां असांखे हिकिड़ी अहिड़ी डिज़ाइन मिली, अहिड़ी शइ मिली जेके असां चवंदा आहियूं GUI। छा GUI? GUI छा आहे? कंहिंखे नॉलेज में आहे GUI छा आहे? GUI मीन्स ग्राफिकल यूज़र इंटरफेस। छा आहे? ग्राफिकल यूज़र इंटरफेस। हाणे तव्हां पाण आइडिया लॻायो, जेकॾहिं असां वटि डास हुई त ब्लैक स्क्रीन हुई, ठीकु आहे, ख़ाली हुन ते अखर हुआ, का कमांड ॾींदासीं, उन जा कमांड मीन्स का असां इनपुट ॾींदासीं, उनजो आउटपुट ॾींदी, ठीकु आहे। GUI छा थी वियो? ग्राफिकल यूज़र इंटरफेस। हिकु अहिड़ो तव्हांखे इंटरफेस मिलियो, अहिड़ो साम्हूं हिकु चहिरो मिलियो जंहिंमां तव्हां साम्हूं इंटरेक्ट थी सघो पिया, यानी कि तव्हां हुन सां ॻाल्हाए सघो पिया, हुनखे ॾिसी सघो पिया। हाणे जेकर असां सॼो कंप्यूटर सां ॻाल्हाईंदा ई कोन्हूं, कंप्यूटर सां असां ॻाल्हाईंदा ई कोन्हूं, त असां हुन सां इंटरेक्ट कीअं पिया थियूं? उहो ईअं पिया थियूं, तव्हांजे साम्हूं हिकिड़ो अहिड़ो ग्राफिकल यूज़र इंटरफेस अची वियो जंहिंमें तव्हांखे तस्वीर नज़र पई अचे, तव्हां वटि माउस अची वियो, क्लिक जो ऑप्शन अची वियो, ठीकु आहे, तव्हां वटि ईअं साम्हूं जेकी शइ तस्वीर अची वई, तव्हांजो म्यूज़िक अची वियो, ठीकु आहे, इहे तव्हांजे साम्हूं ईंदियूं हुयूं। जे इहे शयूं तव्हां साम्हूं जॾहिं आयूं तव्हां हुन में इंटरेक्ट थियणु लॻो। जॾहिं तव्हां हुन में इंटरेक्ट थियणु लॻो त तव्हांखे छा ख़बर पई त हाणे असां 98 में आहियूं। उन खां पोइ 98 वरी अॻिते वधासीं, उन खां पोइ थोरो अॻिते वधासीं, पोइ आई XP। ॿुधो हूंदो, कॉमन ॿुधो हूंदो, असां यूज़ कंदा आहियूं विंडोज़ XP। विंडोज़ XP यूज़ कंदा आहियूं। विंडोज़ ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे, दरी आहे, विंडोज़ सभिनी खे ख़बर आहे कि दरी जा दरी। मां ॿुधां XP छा आहे? ॾिसो, हीअ जेके नंढड़ियूं शयूं आहिनि, असां 9th क्लास जो कंप्यूटर साइंस पढ़ूं पिया चैप्टर 2 में, त हीअ उहे बुनियादी शयूं आहिनि जंहिंमें तव्हांखे MCQs अची सघंदा, ठीकु आहे। XP छा आहे? एक्सट्रीम परफॉर्मेंस। XP छा आहे? एक्सट्रीम परफॉर्मेंस। अक्सर करे असां ॿुधूं था XP, विंडोज़ XP 2006 यूज़ कयूं, 2007 यूज़ कयूं। 98 खां पोइ ॿियूं बि विंडो विच में आहियूं, 2003 बि आई, 2004 बि आई, 2005 बि आई, पर असांखे मोर देन जेकी असांखे ईज़ी लॻी, ठीकु आहे, उहो विंडोज़ XP 2006 लॻी, 2007 बि आहे, 2008 आहे। वरी 2007 खां पोइ वरी जे अॻिते वधियासीं त असां वटि XP जा ग्राफिकल चेंज थी विया, ग्राफिक चेंज थी विया, असां वटि हिकिड़ी नई शइ अची वई, नओं हिकु लुक अची वियो, जेको जंहिंजो नालो हो विंडोज़ विस्टा, ठीकु आहे। पोइ उन विस्टा में असांखे मोर देन शयूं ठहियूं मिलियूं, यानी कि हीअ जेके तव्हांजे साम्हूं जेके विंडोज़ आहिनि, ऑपरेटिंग्स आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ ठहियल न हूंदियूं, हिनखे जोड़ण लाइ का न का शइ हूंदी। जे कंप्यूटर जेको हार्डवेयर आहे उन में का न का मटेरियल हूंदो आहे, रॉ मटेरियल हूंदो आहे। हीअ जेकी लैंग्वेज आहे, जेको सॉफ्टवेयर ठाहींदा आहिनि, उनखे असां लैंग्वेजिस चवंदा आहियूं। जेके लैंग्वेज असां पढ़ंदा आहियूं उन बुनियाद ते हीअ असांजा सॉफ्टवेयर ठहंदा आहिनि। जीअं विजुअल बेसिक आहे, तव्हांजे यहाँ C# आहे, अॻु में पढ़ंदासीं टर्बो C पढ़ंदा हुआसीं, ठीकु आहे। हीअ असां नंढियूं शयूं आहिनि। हाणे अञा अॻिते था वञूं, विंडोज़ XP उन खां थोरो जंप कयोसीं। हींअर लेटेस्ट विंडोज़ कहिड़ी पई हले? विंडोज़ 10 मौजूदु आहे, हिन वक़्तु असां इस्तेमालु कयूं पिया प्रेज़ेंट टाइम में विंडोज़ 10। छो विंडोज़ 10 खां पोइ अपडेट का आई कोन्हे,
मौजूदा जेके पढ़ी रहिया आहियूं उहो विंडोज़ 10 असां यूज़ करे रहिया आहियूं। ठीकु आहे, हाणे ॻाल्हि इहा त विंडोज़ जो ऑपरेटिंग सिस्टम जा कहिड़ो कमु हूंदो आहे। विंडोज़ जेको ऑपरेटिंग सिस्टम आहे उन जो जेको हार्डवेयर खे छा कंदी आहे, उहो हार्डवेयर खे असांखे एक्टिव कंदी आहे। तव्हांजी रैम खे एक्टिव कंदी, तव्हांखे रोम खे एक्टिव कंदी, ठीकु आहे, तव्हांखे स्टोरेज खे एक्टिव कंदी। त इहे सभु शयूं असां जूं छा में एक्टिव थींदियूं। हाणे ऑपरेटिंग तव्हां वटि तव्हां लफ़्ज़ कॉमन ॿुधो आहे, रैम ॿुधो आहे, रोम ॿुधो आहे, कॉमन ॿुधो आहे, ठीकु आहे। मां सवेर हिकिड़ी ॻाल्हि कई त का बि कंपनी हूंदी आहे, ठीकु आहे, का बि शइ असां वठंदा आहियूं, सैमसंग जी LED वठंदासीं न, उनखे ऑन कंदासीं पर सैमसंग लिखियलु हूंदो, ईअं न, सैमसंग लिखियलु हूंदो। त अहिड़े हवाले सां असांजो जेको ऑपरेटिंग सिस्टम आहे कंप्यूटर जो, उहो शुरू में बूट खणंदो आहे, उनखे मल्टी टास्क हूंदा आहिनि, ठीकु आहे। रोम जो मतिलबु आहे रीड ओनली मेमोरी, यानी कि सिर्फ़ु फ़क़ति मेमोरी खे पढ़ो। हाणे इन ते नंढो मिसाल तव्हांखे था ॾियूं, रोम त असांजे कंप्यूटर में अंदरि लॻल हूंदी आहे, इंटरनल बोर्ड में लॻल हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां अक्सर करे ॿुधो हूंदो अब DVD रोम, DVD रोम छो आहे, छा लाइ रोम आहे, DVD खे पढ़े थो, DVD खे रीड करे थो, पढ़े थो, तॾहिं रोम आहे, ठीकु आहे। रैम, हा रैम छा, अक्सर करे असां मार्केट में हिकिड़ी शइ हूंदी आहे, रैम असां स्पीड लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। छा लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, स्पीड लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, बिल्कुलु स्पीड लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। रैंडम छा आहे, रैम छा आहे, रैंडम एक्सेस मेमोरी, छा आहे, रैंडम एक्सेस मेमोरी, उहा मेमोरी जेकी स्टोर नथी करे पर वक़्ती तौर ते तव्हां का शइ हलाए ॾिए थी। हाणे एग्ज़ाम्पल था वठूं, तव्हां सेलफोन आहे, सेलफोन वठंदा आहियो न, छो त असां सेलफोन जो मिसाल इन लाइ था ॾियूं, तव्हांजा काफ़ी दोस्त कंप्यूटर सां टच न हुजनि टच में, पर सेलफोन सां ज़रूरु टच में हूंदा, मोबाइल सां ज़रूरु टच में हूंदा। असां वठंदा आहियूं 4 GB जी रैम खपे ऐं 64 GB मेमोरी खपे, ठीकु आहे। रोम चवंदा आहियूं हुनखे, रोम ऐं स्टोरेज हुन में गॾियल हूंदा आहिनि, ठीकु आहे। रैम रैंडम एक्सेस मेमोरी, जेकॾहिं असां कंप्यूटर में या सेलफोन में तव्हां का शइ खोलींदा आहियो, हिकिड़ो टास्क जेको फ्रंट ते हूंदो आहे उहा शइ हलंदी पई आहे, ॿियो टास्क तव्हांखे हिडन हूंदो आहे। तव्हां 5 शयूं एट ए टाइम खोले छॾियूं, 5 शयूं 10 शयूं एट ए टाइम तव्हां खोले छॾियूं, पर एट ए टाइम उहे बंदि न हूंदियूं आहिनि। अक्सर तव्हां वटि हिकु मैसेज ईंदो, बैकग्राउंड में का शइ हले पई, पर तव्हांजे साम्हूं न हूंदी, साम्हूं प्रेज़ेंट टाइम में तव्हां जेके ॾिसी सघो था उहो 1 टास्क हूंदो आहे, ठीकु आहे। सेकेंड जेके हूंदा आहिनि टास्क उहा तव्हांजे पोयां हूंदा आहिनि। हाणे जेके पोयां टास्क आहिनि उहे छा ते बीठा आहिनि, रैंडम एक्सेस मेमोरी ते बीठा आहिनि। रैंडम छा आहे, रैंडम मीन्स बेतरतीब, जंहिंजी का तरतीब न हुजे। तव्हां कंहिं में म्यूज़िक हलाए छॾियो, कंहिं में ऑफिस खोले छॾियो, कंहिं में वर्ड खोले छॾियो, ठीकु आहे, तव्हां गेम खोले छॾी, ठीकु आहे, तव्हां तस्वीरूं ॾिठियूं गैलरी मां उहे ॿाहिरि निकिरियूं, यानी सभु तव्हांजूं खुलियूं पियूं आहिनि, का बि शइ बंदि न आहे, सभु शयूं तव्हांजूं खुलियूं पियूं आहिनि। छा ते बीठियूं आहिनि, रैम ते। हाणे रैम उहा छा टेम्पररी हिकिड़ी मेमोरी आहे, रैम छा आहे, परमानेंट मेमोरी न आहे, टेम्पररी मेमोरी आहे। हाणे टेम्पररी मेमोरी आहे रैम, त हाणे हिकु अंदाज़ो लॻायूं, जॾहिं बि 10 शयूं असांजूं खुलियूं पियूं, तव्हांखे पहिरियां मिसाल ॾिनो त 10 शयूं असांजूं खुलियूं पियूं आहिनि, त हाणे असां था चऊं स्विच ऑफ था कयूं शइ जो, छा था कयूं, स्विच ऑफ था कयूं। जॾहिं स्विच ऑफ था कयूं, छा जॾहिं ऑन कंदा आहियो सभु शयूं खुलियल हूंदियूं आहिनि, छो, रैम पंहिंजो वर्क ख़तमु करे छॾींदी आहे, यानी मुंहिंजी टेम्पररी जेकी मेमोरी आहे उहा लॉस थी वेंदी आहे, छा थींदी आहे, ख़तमु थी वेंदी आहे। छो असां सिर्फ़ु उन शइ खे बीहारे ॾिसूं पिया, शायदि बीहारे ॾिसूं पिया, बाक़ी असां हुनखे न, का बि शइ परमानेंट तॾहिं थींदी आहे जॾहिं असां हुनखे स्टोर कंदा आहियूं, ठीकु आहे। जॾहिं असां स्टोर कंदा आहियूं त उन लाइ हिकिड़ी अलॻि हिकिड़ो स्पेस हूंदो आहे, जंहिंखे असां चवंदा आहियूं स्टोरेज डिवाइस, छा चवंदा आहियूं, स्टोरेज डिवाइस, ठीकु आहे। साईं काशल ॾिए पियो त क्लास ते पूरो था कयूं, त हाणे स्टोरेज डिवाइस नेक्स्ट जो क्लास हूंदो उनखे स्टोरेज डिवाइस खे डिस्कस कंदासीं। मां सम्झा हिन मार्क्स में तव्हांजो कोई क्वेश्चन हुजे तव्हां पुछी सघो था।